अहम ख़बर आहे त छात्रों ऐं डायली में अरब शहज़ादनि कैंपूं क़ाइमु करे वरितियूं आहिनि। ॻोठ खैंसर, ॻोठ कानकियो ऐं ॻोठ सवारी जो पार में कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। 15 दिसंबर खां पोइ शहज़ादा थर पहुचंदा। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त छात्रों ऐं डायली में अरब शहज़ादनि कैंपूं क़ाइमु करे वरितियूं आहिनि। ॻोठ खैंसर, ॻोठ कानकियो ऐं ॻोठ सवारी जो पार में कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। 15 दिसंबर खां पोइ शहज़ादा थर पहुचंदा। वफ़ाक़ी सरकार पारां अरब शहज़ादनि खे क़ानूनी इजाज़त मिलियल आहे। इन हवाले से राब्तो कयो आहे मिठी में आवाज़ टीवी जे रिपोर्टर एजाज़ बजीसा। जी एजाज़। जी बिल्कुल ही थरपारकर ज़िले में जी सर्दी जी मौसम ईंदी आहे त अरब शहज़ादा जेको आहे वफ़ाक़ी सरकार खां पंहिंजी परमिशन वठी थरपारकर ज़िले में शिकार करण लाइ पंहिंजूं कैंपूं जेके उहो क़ाइमु कंदा आहिनि। ख़ासि तौर ते जेके थरपारकर ज़िले में वाइल्ड लाइफ खातो आहे उनजा जेके रखवाला आहिनि या वरी जेके थरपारकर ज़िले जा 72 माण्हू आहिनि उहे उन्हनि जी कैंपूं क़ाइमु करण जो जेको आहे उहो बंदोबस्तु कंदा आहिनि। इन ई हवाले सां थरपारकर ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि छाछरो, डायली, दीपलो ऐं ॿियनि इलाइक़नि जे मुख़्तलिफ़ ॻोठनि खीसर, काकइयो ऐं सुराए जो पार ऐं खां अलावा रैनकी बाज़ार ऐं ॿियनि हंधनि ते कैंपूं जेके आहिनि उहे अरब शहज़ादनि लाइ नायाब पखी जेके आहिनि उन शिकार करण लाइ क़ाइमु कयूं आहिनि। पर तव्हांखे ॿुधायां त सिंध हुकूमत जे वाइल्ड लाइफ खाते पारां कुझु हिकु महीनो अॻु में थरपारकर ज़िले जे जेको नायाब पखी तो जेके जानवर हुया उनजे शिकार ते मुकमल पाबंदी हणण जो जेको आहे नोटिफिकेशन उहो जारी कयो वियो। छाकाणि चयो वियो त थरपारकर ज़िले में कंहिं क़िस्म जा जेके नायाब पखी आहिनि तलोर, मोर, तितर, उनखां अलावा बाटेबड़ ऐं ॿिया जेके पखी उनखां अलावा हरण उन्हनि जो शिकार न करणो हो। पर हाणे तव्हांखे ॿुधायां त वफ़ाक़ी सरकार खां परमिशन वठी अरब शहज़ादा जेके आहिनि उहे थरपारकर ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके तव्हांखे ॿुधाया त उन कैंपूं क़ाइमु करे वरितो आहिनि ऐं कैंपुनि क़ाइमु करण खां पोइ हीउ शिकार थींदो त थरपारकर ज़िले में जेके नायाब पखी तिलोर ऐं उनखां अलावा बाटेबड़, तितर ऐं ॿिया जेके पखी आहिनि उन्हनि जो जेको आहे उहो ख़तमु थियण जो जेको ख़दशो आहे उहो मौजूदु आहे। इन करे थरपारकर ज़िले में अरब शहज़ादनि जेके आहे उहे पंहिंजूं कैंपूं क़ाइमु करे छॾियूं आहिनि ऐं 15 जेका दिसंबर आहे उन ते ई अरब शहज़ादा जेके उहे थरपारकर में पहुचंदा। उनखां पोइ शिकार जेको आहे उहो बाक़ाइदे शुरू कयो वेंदो। जी ठीक है एजाज़, वरी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।